नासिन खे आगाह कंदासीं। कराची जो मेयर बैरिस्टर मुर्तज़ा वहाब बख्तियार यूथ सेंटर पहुची वियो। कराची जो मेयर बैरिस्टर मुर्तज़ा वहाब चयो आहे त बख्तियार यूथ सेंटर जी तामीर जो कम अॼु खां शुरू कयो पियो वञे। कराची जे मेयर बैरिस्टर मुर्तज़ा वहाब चयो आहे त बख्तियार यूथ सेंटर में वर्ल्ड क्लास क्रिकेट ग्राउंड ऐं फुटबॉल स्टेडियम तामीर कयो वेंदो। कराची जे मेयर बैरिस्टर मुर्तज़ा वहाब चयो आहे त 60 करोड़ रुपयनि जी लागत सां ठहंदड़ 2 स्टेडियम आलमी मयार जा हूंदा। मेयर कराची बैरिस्टर मुर्तज़ा वहाब वधीक चयो त ॿिन्ही स्टेडियम्स में डिजिटल स्कोर बोर्ड, डिजिटल स्क्रीन, फ्लड लाइट्स, पवेलियन ऐं ड्रेसिंग रूम तामीर कया वेंदा। प्रोजेक्ट मुकमल थियण जो वक़्तु आहे, पर वक़्त खां अॻु मुकमल कंदासीं। मेयर कराची बैरिस्टर मुर्तज़ा वहाब पारां चयो वियो त नौजवाननि खे रांदियुनि जी सिख्या ॾियणु ज़रूरी आहे। कराची जे मेयर जो चवणु हो त उन मां सेंट्रल ज़िले जा नौजवान फ़ाइदो हासिल कंदा। खे आगाह कयूं पिया। कराची जे मेयर बैरिस्टर मुर्तज़ा वहाब बख्तियार यूथ सेंटर पहुची वियो आहे। कराची जे मेयर बैरिस्टर मुर्तज़ा वहाब चयो आहे त बख्तियार यूथ सेंटर जी तामीर जो कम अॼु खां शुरू कयो पियो वञे। कराची जे मेयर बैरिस्टर मुर्तज़ा वहाब वधीक चयो त बख्तियार यूथ सेंटर में वर्ल्ड क्लास क्रिकेट ग्राउंड ऐं फुटबॉल स्टेडियम तामीर कयो वेंदो।